सकरंड में गोठाणे इंजीनियर राहिल सरवर खासकेली पारां तैयार कयल सैनिटाइजर गेट गोठ में लगायो वियो। सकरंड जे गोठ खमीसो खासकेली जे रहवासी नौजवान इंजीनियर राहिल सरवर खासकेली पंहिंजे साइंसी सलाहियतनि जी बुनियाद ते गोठ में सैनिटाइजर गेट जोड़ियो आहे, जंहिंमां गोठाणा पाण खे सैनिटाइज करे रहिया आहिनि। इंजीनियर राहिल खासकेली मीडिया के बुधायो त शहरनि जी भेट में गोठन में कोरोना का बचाव लाइ न त के उपाउ वरता विया आहिनि ऐं न ई के जागरूकता प्रोग्राम कया विया आहिनि। हुन बुधायो त मार्केट में मिलंदड़ सैनिटाइजर गेटन खां ही गेट बिल्कुल अलग आहे। ही गेट स्मार्ट कार्ड जे ज़रिए अवां जे अंदर जी दर्जा हरारत, ॿाहिरीं दर्जा हरारत ऐं उन जी सुञाणप बि करे सघे। याद रहे त इंजीनियर राहिल सरवर खासकेली अॻु बि पेरनि में लेडीज सैंडल जी हिकु इजाद करे चुको आहे, जैसा कंहिं भी इम्कानी नुकसान या अगवा जी सूरत में सैंडल में लगल सिस्टम माइटरन ऐं पुलिस ताईं ॼाण पहुचाए थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वक़्त जे हुकुमराननि खे अहिड़नि साइंसी ज़हन रखंदड़ नौजवाननि खे अॻिते आणण में मुकमल मदद करणु घुर्जे, जीअं हू मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघनि। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।